उन जानवरनि सां पुॼी कोन सघंदासीं। जेकॾहिं तोखे कुझु थियो न त छमू पंहिंजे मक़सद में कामयाब थी वेंदो। न क्षमा न, मां हुनखे चीरो कोन छॾींदुसि, फट मारींदोसांस, या न त मां पाण मरी वेंदुसि। जावेद, तोखे मुंहिंजो कसम आहे, तूं कंहिंसां बि न विढ़जा। मूं भी इहो ई पेचायो त दरिया खान जी जिंदगी खौफ जे ज़हर सां नासूर बणिजी वञे। इहो ई मूं पेचायो। सरदार साईं, दरिया खान जी अखियुनि में जेको खौफ हुयो वो ॾिसण वटां हुयो। हाणे इन्हीअ कदम खां पोइ तव्हांजो ॿियो कहिड़ो कदम हूंदो? छो त हिकिड़े धक सां इहो दरिया खान मरण वारो नाहे। दरिया खान जी जिंदगीअ में एतिरो खौफ भरणो आहे जो हू खौफ में मरी वञे। बाबल साईं, असांजो ॿियो कदम हूंदो दरिया खान ॾांहुं खत, जंहिंमें दरिया खान जे मरण जी तारीख़ ऐं वक़्तु लिखियल हूंदो। जंहिं खत खे पढ़ण खां पोइ दरिया खान केतिरनि ॾींहंनि ताईं सुम्ही कोन सघंदो। इहो थींदो कीअं? बाबल साईं, इहो कमु मुंहिंजो आहे ऐं मां तव्हांखे करे ॾेखारींदुसि। पर एतिरे पहरे में हू दरिया खान जे सुम्हण वारे कमरे में मूंखे ॿुधाए पहुचंदे कीअं? बाबल साईं, जावेद जी घरवारी जो वेठी आहे। हाँ, हाशिम, उहा त हिकु औरत आहे। हा बाबल साईं, उहा दरिया खान जे घर में रध पचा जो कमु कंदी आहे। जेकॾहिं इहो कमु जावेद जी घरवारी न करे सघी तब बि इहो कमु मां कंदुसि। कंहिं बि इंसान जी नज़र मूंखे कोन ॾिसी सघे। ठीकु आहे, त पोइ लॻी वञो ॿई ॼणा कम ते। ठीकु आहे सरदार। कर ख़बर जावेद, कीअं आयो आहीं? ऐसा तव्हां वाइदो कयो तव्हीं असांजी इज़तुनि जा मुहाफ़िज़ बणिजंदा। केर बि मुंहिंजी घरवारीअ ॾे अहिड़ी अखि सां न निहारींदो। छो रेसा छो? छमूअ जहिड़ो शैतान तव्हांजे काबूअ में नथो अचे। हुन मुंहिंजी ज़ाल में हथ विझण जी कोशिश कई। खामोश जावेद, तुंहिंजी एतिरी हिम्मत कीअं थी जो तूं बाबा साईं साम्हूं वॾे आवाज़ में पियो ॻाल्हाए? मां फरियाद खणी आयो आहियां बहादुर खान, मूंखे दाद खपे। असां इज़त वारा माण्हू आहियूं। तूं ठीक थो चवीं जावेद। इन ये शमूअ खे त मां ॾिसां थो, बाबा तो सां इंसाफ़ थी। गुलाबी, गुलाबी, हाय अल्लाह रेस। अड़े इन शमूअ खे त सर करे अचो। हाँ, वठी तो जा। बराबर जावेद, तो सां नाजाइज़ी थी आहे, पर इन जो मतलब इहो न आहे त तूं ॻोठ जे चङनि मुड़सनि जे साम्हूं नाठिया ॻाल्हाए। का ॻाल्हि न आहे बहादुर, बाबा ही मसलो ई अहिड़ो आहे। ऐं इन्हनि मसइलनि में माण्हू पंहिंजो पाण ते ज़ाब्तो बाणी न आहे सघंदो। बेसजा, सका, बेशरम, बेहया, तूं पंहिंजो ये कुथियूं हरकत छॾी नथो। निकम्मा याद आईंदा जेकॾहिं मां जो नालो बि वरितो अथई न त इहा ज़ुबान काकड़े मां कढी छॾींदोसांइ। हल हाणे हितां हल। बस न जावेद, हाणे तव्हां ठरे न। बाबा तूं को बि फिक्र न कर। ऐं तव्हां हाणे शमू कंहिंजो बि नालो कोन वठंदा। इहो आहे तव्हांजो इंसाफ़। हुन मुंहिंजी इज़त में हथ विधा ऐं तव्हां हुनखे ॿ दड़का ॾेई रवानो करे छॾियो। अड़े छा कयांसि?
यो को बंदूक हणा छा भली तव्हां अखियुनि ते विहारियोसि मां बंदूक हणंदोमांसि ज़रीना करे त करे छा रद्द पचा बि मां कयां घर जो सॼो कम बि मां कयां काठियूं बि मां करण वञा बाक़ी पलीअ जूं धियूं लथियूं आहिनि आसमान तां से कम कीअं कंदियूं ज़रीना घर जी वॾी तूं ई सॼो घर तोखे संभालणो आहे बाक़ी ये टई ममड़ियूं वेही खाईंदियूं दादलियूं जो आहिनि तव्हां भाइरनि जूं इन्हनि जो कम ई आहे वेही खाइण ऐं छा पुछ वञी पंहिंजी भाइटियुनि खां मूंखां छा थो पुछी ॿियो वञी पुछ बसरा खां जेका इन्हनि जो लका ॾिसे थी घर में अच त रुगो तुंहिंजी बड़बड़ ॿुधाए वरी छा थियो आहे मां काथे थी चवां वो बसरा थी चवे त ससुरीअ जहिड़ी सबाजड़ी धीअरी अल्लाह साईं सभिनि खे ॾे बसरा ईअं पई चवे ईअं न चाची न हा बसरा थी चए त ससुई जहिड़ी सदोरी धी अल्लाह साईं सभिनीनि खे ॾे जेका सॼो ॾींहुं वीचारी कमकार कंदी आहे न कंहिंजे ॿिन में न कंहिंजी टिन में सॼो ॾींहुं वीचारी सॼे घर जो कमकार कंदी आहे हा चाची घर जो सॼो कम त तूं कंदी आहीं शाबाश अथई असां त रुगो तुंहिंजो हथ वंडराईंदियूं आहियूं तव्हांखे शाबाश हुजे सॼो ॾींहुं थी भर्थ भरियो टोपो ॾियो कमकार करियो ऐं जेके 4 रुपया कमायो थियूं उहे घर जे ख़र्च जे लाइ ॾेई थियूं छॾियो चङो हाणे मां हलां थो तुंहिंजूं ये छते गोरी वारियूं ख़बरूं ॿुधण जो मूं वटि वक़्तु कोन्हे चाची मां तोखे झलियो हुयमि न त चाची आशमा सां ससीअ जी का बि ॻाल्हि न कजांइ त बि मुड़ी कोन थी ज़रीना करे त करे छा मूं त अव्हां जी नेकी पे कई हाशिम सां उहो मां अची वियसि तॾहिं न त तूं चाची आशमा खे अलाए कहिड़ी पटी पढ़ाई आहे मूं बस कई माई बस कई तूं ऐं बस करी इहा त ॻाल्हि दिलि सां ई नथी लॻे मातम कयो दाहूं कयो कूकू कयो पंहिंजी बेवसीअ ते बहितर आहे त ॿली मरो चाचा साल जे जबलनि सां मथो हणंदासीं त असां पाण मरी वेंदासीं पर जबलनि खे ॾारे कोन सघंदासीं डूंगर बि डरी पवंदा जेकॾहिं इरादो अटल हुजे त नंढियूं मच्छूं वॾी मच्छीअ जे ख़ौफ़ खां ठंड मां जेकॾहिं निकिरंदियूं न तॾहिं त हू मरी वेंदियूं इन करे ठंड मां निकिरण खां बहितर आहे त वॾी मच्छीअ खे धोखो ॾेई निकिरी वञो बाबा असांखे लॻी आहे सिर जी ऐं तूं अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करीं अकुल वारनि जी ॻाल्हि अकुल वारा ई सम्झंदा आहिनि जेके सोचींदा सही सम्झंदा जावेद मां हाणे हिन ॻोठे में नथी रही सघां असां अधे हाशिम वारनि जो थोरो बि लाहे छॾियोसीं आलिया वञी वलर सां मिली हाणे असांजो हिते रहण अजायो आहे हल त शहर हलूं हाशिम तूं सही थी चई जिथे इज्जत महफ़ूज़ न हुजे उन बेदार नगरीअ खां परदेस पवंदो हाणे पाण हिते रही कोन सघंदासीं हेलो हेलो जावेद छा हाल आहे हेॾा त सभु ख़ैर आहिनि सभु ख़ैर लॻो पियो आहे तूं ॿुधाए हदाश में असां हिते महफ़ूज़ न आहियूं छो ख़ैर त आहे काल्ह शमा दरिया खाने जी हवेली में कमु करे रही शमूअ शमा में हथ विझण जी कोशिश कई छा हिन जे करे असां हितां लॾण जो सोचे रहिया आहियूं पर पोइ वेंदो केॾे अदा फ़िलहाल त सोचियो न आहे पर हितां ज़रूर लॾे वेंदासीं जावेद हाणे तूं हीअं कर असां ॾे हलियो अच ठीकु आहे
जेको मंसूबो ठाहियो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। ठीक आ, पर वरी का अहिड़ी ॻाल्हि थिए त मूंखे ज़रूर ॿुधाइजां। तव्हां ॿुधायो कीअं फोन कई, को कम हो छा? हाँ कम हुयो, पर खैर आ, अहिड़ो को ख़ासि कम कोन हो। चङो, पर ॿुधाइजां ज़रूर। ठीक आ? ठीक आ था, अल्लाह हाफ़िज़। तू सही माण्हू न आई बसरा। जमाल ऐं ससुई ते अजायो कूड़ा इल्जाम छो थी हणी? ससुई वीचारी मासूम हुई। इने मासूमड़ीअ पर कढिया थी, पर या ओचितो उॾामी वेंदी फुर करे। पो ख़बर पवंदी इन्हे पंजे खान खे बसरा जहिड़ी कचे तेड़ी पके पोचा फ़कीर फिरंदा था। न ससुई किन आहे न जमाल किनो किनो आहे। तू पंहिंजी सोच सही कर। गिटीअ में बि कॾहिं इश्क थिया आहिनि जो तू मासूमनि ते इल्जाम पई हणी? इल्जाम छाजो? इहो सच अथई बेका, सच अथई। जेको मां अखियुनि सां ॾिठो उहो तोखे ॿुधायो, वधीक को मञे या न मञे। गिटीअ में तो छा ॾिठो? ससुई ऐं जमाल खे पाण में ॻाल्हाईंदे ॾिठो हुई न। तूं जो सॼे राज सां थी पई ॻाल्हाई, मां कॾहिं तोखे किनो चयो आहे? मां जे ॻाल्हायां थी त मां मर्द माण्हू आहियां। राजन सां थी ॻाल्हायां त राजन में मुरीदी फ़कीरी आहे। त तूं बि कन खोले ॿुधी छॾ। ससुई मासूम आहे ऐं जमाल बि भलो माण्हू आहे। तूं उन्हनि ते कूड़ा इल्जाम न हण, न त सरदार साईं खे चई तोखे हिन ॻोठ मां लॾाए छॾींदुसि। तूं छा मूंखे लॾाईंदे? मां तोखे हिन दुनिया मां ई थी लॾाए छॾियां। वात सां भली बंदूक भरे हण, पर लठ दुके जी कार न आहे। बिना लठ जे तुंहिंजो सुधरणु मुश्किल आहे। तूं हिते बीह त मां तोखे सबक़ ॾियां थी। हा मां बीठो आहियां। इन खां वधीक असांजी कमज़ोरी कहिड़ी थींदी? हाशिम असांजे ॻोठ में अची असांखे दाबा ॾेई हलियो वियो। तव्हांखे मूं केतिरा दफ़ा चयो आहे तव्हां केॾांहुं बि वञो त ॿ टे मुरा पाण सां गॾु वठी वेंदा कयो। शमो क़िस्मत भली हुई हाशिम वारनि जी जो हाशिम बची वियो। हर दफ़े त हुननि जो क़िस्मत साथ न ॾींदी न, कॾहिं न कॾहिं इहो हाशिम असांजी पकड़ में ईंदो। पर बाबा साईं, जेको माण्हू असांजे ॻोठ में अची असां सां विढ़ी वियो आहे, उहो एतिरो आसानी सां तव्हांजी पकड़ में कोन ईंदो। सच थो चवीं बहादुर ख़ान, मां त पाण हैरान आहियां त बची कीअं वियो। हू बची न करे वियो जो असां हथे खाली हुआसीं ऐं असां बेख़बर हुआसीं। न त हाशिम जो हितां लाश बि वापसि न वञे हा। मूं मूंखे त हाणे हिन ख़ौफ़ जी वरायो। हिकिड़ो माण्हू असांजे ॻोठ में अची करे असांखे धमकी ॾेई वञे, सुभाणे उहो माण्हू असांजे घर में घिड़ी असांखे मारे बि सघे थो। बहादुर ख़ान, हाणे असांखे ॻोठ में बि एहतियात सां रहणो पवंदो, छो त असां सरदार शाह ज़मान जे मथां खूनी हमलो कयो हो ऐं हू हाणे माठ करे कोन वेंदो। चूड़ियूं पाए असीं बि न आहियूं वेठा। जेकॾहिं हाशिम ॿीहर आयो न त हितां ज़िंदा वापसि न वेंदो। शमू, तूं पंहिंजे सिर जो ख़ैर घुर। हाशिम खे मारण जे बदिरां तूं पंहिंजी जान बचाइण जो सोच, पहरो वधाए छॾ। बाबा साईं, तव्हां हाणे बेफ़िक्र थी वञे, आराम कयो। हाणे मां थो ॾिसां हाशिम खे जेको असांजे ॻोठ में अची असांखे धमकी ॾेई सघे त असां बि हुनजे ॻोठ में वञी हुनजी गिचीअ मां वठी सघूं। आख़िर इहो शामिर ख़ान कॾहिं कमु थियो? बहादुर ख़ान, तूं हिन शमीर जी ॻाल्हि त असांजो ॿाहिरि कट रही आहे। थी न नांगनि जा बच्चा नांग थींदा आहिनि, नांग खे मारनि कोई हिकिड़ो ख़तम। शमीर खान साथ न ॾिनो त छा थी पियो? अॼुकल्ह माण्हू टके टके ते पिया विकामनि। को ॿियो माण्हू ख़रीद कंदासीं, पर पलांद ज़रूर कंदासीं।
छो त मुड़स त फॾो न त कप जो गुॾो। शमो पलांद जी तयारी कर। असां इन हाशिम खां पलांद जरूर वठंदासीं। संदस इच्छीअ ते लत ॾेई खेस बाबा साईं जो इहो न्यापो ॾींदासीं जेको अव्हां खे हाशिम ॾे। पलांद पुराणा नाहिनि थींदा। अच शमो हली संगत सां मिलूं। त सोचियो हो दरिया खान ॾांहुं मौत जो ख़त लिखी जावेद खे ॾींदासीं ऐं जावेद शमा जे ज़रिए वो ख़त दरिया खान ताईं पहुचाईंदो। पर जावेद ऐं शमा पाण परेशान आहे। दिलावर शमा जी ज़िंदगीअ खां वधीक उन जी इज़त खे ख़तरो आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त शमा ऐं जावेद खे हेॾां न घुराए। और मां पाण इहो सोचे अची रहियो आहियां, पर उन्हनि खे हिते घुराइण खां पहिरियां उन्हनि जे रहण जो बंदोबस्त करणो पवंदो। त पोइ इहो कमु मां पाण कंदुसि। शमू जी मेरे नखियुनि सां भेण शमा खे निहारियो आहे। उहे मेरियूं अखियूं कढी मां कावनि खे खाराईंदुसि। दिलावर जेको कुछ करणो अथई जल्दी कर, किथे देर न थी वञे ऐं शमा ऐं जावेद पंहिंजी ज़िंदगीअ जी बाज़ी हाराए न विझनि। पहिरियां इहो कमु था कयो, दरिया खान खे पोइ ॾिसंदासीं। तव्हांखे को ख्याल आहे जो खाओ था उन सां था विड़ो। तव्हां मां जरूर को गद्दार आहे, को अहिड़ो आहे जेको असांजी मुखबरी करे सरदार शाहजमा ताईं थो पहुचाए। मां उन गद्दार खे ज़िंदा न छॾींदुसि। केरु आहे उहो गद्दार? तूं गद्दार आहीं। तोखां वधीक ॿियनि मखरा में दुनिया में केरु थींदो ई कोन। तूं माण्हुनि खे तंग छो थो करीं जो तोखे छॾे कंहिं ॿियनि जो साथ वञी ॾियनि। चुप कर दादा, चुप कर। जावेद तेरे खे चुप करा न त वठी वञे ज़िता। जेॾी महिल केॾी महिल विच में टुंबियो बीठो आहे। समझ में नथो अचे छा कजे। मूं त चुप करी। अॼु मां सभिनी खे आख़िरी वार्निंग थो ॾियां। हिन खां पोइ कंहिं बि मुखबरी करे सरदार शाहजमा ताईं पहुचाई त मां उन माण्हूअ खे ज़िंदा ई दफ़न करे छॾींदुसि। शमो असां ते अजाया इल्ज़ाम न हण। असां पंहिंजे रेस जा दुश्मन कीअं थींदासीं? शमू रेस वॾो त असां लाइ छप्पर ऐं छाव आहे, त पोइ असां उन रेस सां दुश्मनी करे पंहिंजे रोज़ीअ में ज़हर छो मिलाईंदासीं? को त अहिड़ो आहे जेको पंहिंजे रोज़ीअ में ज़हर मिलाए रहियो आहे। अॼु त सुभाणे ज़ाहिर त ज़रूर थींदो आहे। जॾहिं उन गद्दार जी ख़बर पई उहो संदसि ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो। मां ॻोल्हींदुसि उन गद्दार खे। मां ॻोल्हींदुसि उनखे छो त उनजे मथे में सिंग हूंदा। गद्दारी जा सिंग पेशानीअ ते गद्दारीअ जो ठप्पो लॻल हूंदुसि। मां वञा थो उन गद्दार खे ॻोल्हियो। सम्झ में नथो अचे छा कजे। एतिरा सारा माण्हू छाजे लाइ गॾु कया अथई? रेस असां तव्हांजा सभु नौकर वफ़ादार आहियूं ऐं हारी नारी आहियूं, पर शमू असांखे मुखबर ऐं गद्दार चई असांजी तौहीन करे रहियो आहे। रेस शमू असां सभिनी जी दिलाज़ारी करे रहियो आहे। बाबा तव्हीं सभु मुंहिंजा बचा आहियो। इन्हे में को बि शक कोन्हे त तव्हां में को अहिड़ो गद्दार आहे। शमूअ खे का ग़लतफ़हमी थी हूंदी।
मां शमूअ खे सम्झाए थो छॾियां। हुन सही माण्हू न आहे, ग़लति क़ीमत थी वई। हेलो, केर? सरदार शाहजमान। मूं समझो हाणे सरदार शाहजमान खत्म। हाणे सरदार शामीर खान हूंदो, पोइ मीरा भी मुंहिंजी ऐं राज भाग भी मुंहिंजो हूंदो, ऐं हिते दाबो भी मुंहिंजो हूंदो। पर समूरा अरमान अधूरा रहिजी विया। कुछ करणो पवंदो।